जमहूरी दौर में सदाती ऑर्डिनेंस जारी थो असां समेत डॉक्टर कैदर बख्शी साहब इन ते भरपूर सगारो आवाज़ तारियो। एक तरफ हुआ जदोजहद शुरू थी कौम परस्त जेको कौमी धारे की सियासत करे पियो, जेको जीटीए में भी वेठल है, जेको आरिफ अलवी के भी बुधाए सके थो, जेको इमरान खान के भी बुधाए सके थो, उन वटि उहो प्लेटफॉर्म है, फोरम मौजूद है। वो है अयालती पलीजो साहब जे सभिनी जी गैर मशरूत हिमायत कई न सिंध काज़ ते। अॼु हू कंदकोट खां निकितो आहे ऐं हिते पहुतो आहे, खेत भली का चऊं था। सिंध जे सहाफ़ियुनि ऐं सिंध जे चैनल्स ऐं अख़बारनि जे नुमाइंदनि जो प्यार, हीअ त का ॿी सिंध आहे। हीअ 2 साल अॻु वारी सिंध कान्हे जंहिंमें रुगो तहसुब पाण खे अॻियां करणु, ॿियनि खे घटि करणु, सिंध ते जेतिरो ज़ुल्म थियो आहे उन सिंध खे जोड़े छॾियो आहे। सिंध ते जेतिरा धाड़ा लॻा आहिनि सिंध खे उन्हनि गॾे छॾियो आहे। सिंध ते जेतिरो ही माण्हू वेह जो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया, जीअं लुकूं लॻनि पियूं, तूफ़ान अचनि पिया, तीअं माण्हू वेह जो डुक पिया थियनि, माण्हू गॾिजनि पिया। मूंखे ख़ुशी आहे सिंध जूं क़ौम परस्त पार्टियूं, सिंध जूं मज़हबी पार्टियूं, सिंध जूं प्रोग्रेसिव पार्टियूं गॾिजी पियूं आहिनि। ऐं आऊं शुक्रगुज़ार आहियां समूरी सियासी क़यादत जो, समूरनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि जो, सहाफ़ियुनि जो, जे गॾु थिया आहिनि। इमरान खान साहब सिंध मुतहद पई थी नई, तुंहिंजो ॿेट खणण वारो मनसूबो असीं नाकाम कंदासीं। असीं कारूंजर पहाड़ जी चोरी रोकींदासीं, उनखे रद्द कंदासीं। असीं सिंध में जेको कराची ऐं सिंध, अंदरून सिंध और कराची, इहो जेको फार्मूलो आहे जंहिंमें सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि आहे, इनखे असीं रद्द कंदासीं। जेको माण्हू आसमान तां लही केरु आयो न, ज़मीन मां केरु फुटी आयो, उन अची चयो असांखे त सिंध विरहाए बि हिकिड़ो शहर ॾेई छॾियो। हीअ त कराची आहे। केरु असांखे चए त गुजो ॾेई छॾियो, झिरक ॾेई छॾियो, सीता रोड ॾेई छॾियो, केरु असांखे चए त कुबो सईद खान ॾेई छॾियो। असीं कोन ईंदासीं, हिकिड़ो इंच कोन ईंदासीं, नंढड़ो नैण तेल को यूसी बि कोन ईंदासीं। त कीअं ॾिबो आहे? माण्हू पंहिंजी आङुर ॾेई छॾींदो आहे, चवंदो आहे ॿांह कोन थो ॾियां, तोखे 2 आङुरियूं कटे थो ॾियां। सिंध जी हिकिड़ी चीच बि, हिकिड़ो शहर हिकिड़ी चीच जेतिरो हुजे न, उहो बि कोन ईंदासीं। ऐं सम्झी छॾियो जेके हुकुमरान हुयो, जेके मॻीअ में हुयो, असां ज़िया बि ॾिठा आहिनि, मुशरफ बि ॾिठा आहिनि, ऐं जेको लंडन में अमरा वेठो आहे उन्हनि खे बि ॾिठो अथऊं। असीं उन्हनि सभिनी खे शिकस्त ॾींदासीं। सिंध में कुझु बि कोन थींदो, को बि असद कब्ज़ो कोन करे सघंदो। अच्छा कब्जो करे सिंध जे खिलाफ बेटन ते कब्जो करण जी साजिश कई वई आहे। होने पर और सिंध के मसाइल पर इंशाअल्लाह सिंधी बेदार हैं। किसी भी सूरत पर किसी भी हवाले से सिंध की न तकसीम की इजाज़त देंगे, न सिंध पर कब्जे की इजाज़त देंगे।